नाज़रीन, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि ते मुश्तमिल वफ़द सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ सां मुलाक़ात कई आहे। वफ़द में सीनियर सहाफ़ी वहीद राजपर, प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी शुएब खान, PFU जो सदर GM जमाली, PFU अगवान लाला असद पठान, KU जो सदर फ़हीम सिद्दीकी, सिंध सहाफ़ी धाज सैबरा नेमत खोड़ो, प्रेस क्लब जो गुणो सदर अलाउद्दीन खानज़ादा, असलम खान ॿिया शामिल हुआ। मुलाक़ात में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो वॾो भाउ करमुल्ला महर पिणु मौजूद हो। उन मौके ते निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ वफ़द खे ख़ातिरी कराई त जान मोहम्मद महर जे क़त्ल जी जाच मेरिट ते मुकमल कई वेंदी ऐं जाच जे सिलसिले में मीडिया खे बाक़ायदगी सां आगाह कयो वेंदो। निगरान घरू वज़ीर वधीक चयो त कच्छ जे इलाइक़े में धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ पुलिस ऐं ॿिनि क़ानून लागू कंदड़ इदारनि जी गॾियल ताउन सां ऑपरेशन शुरू कयो वेंदो। हुन चयो त शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि जी माली मदद लाइ ₹1 करोड़ जो चेक वारसनि खे ॾिनो आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ मुनज़िम मुहिम जो आगाज़ कयो पियो वञे। नाज़रीन, अवांखे भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि ते मुश्तमिल वफ़द सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ सां मुलाक़ात कई आहे। वफ़द में सीनियर सहाफ़ी वहीद राजपर, प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी शुएब खान, PFU जो सदर GM जमाली, PFU अगवान लाला असद पठान, KU जो सदर फ़हीम सिद्दीकी, सिंध सहाफ़ी धाज सैबरा नेमत खोड़ो, प्रेस क्लब जो अगूणो सदर अलाउद्दीन खानज़ादा, असलम खान ॿिया शामिल हुआ। मुलाक़ात में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो वॾो भाउ करमुल्ला महर पिणु मौजूद हो। और मौके ते निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ वफ़द खे ख़ातिरी कराई त जान मोहम्मद महर जे क़त्ल जी जाच मेरिट ते मुकमल कई वेंदी ऐं जाच जे सिलसिले में मीडिया खे बाक़ायदगी सां आगाह कयो वेंदो। हुन चयो त शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि जी माली मदद लाइ ₹1 करोड़ जो चेक वारसनि खे ॾिनो आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ मुनज़िम मुहिम जो आगाज़ कयो पियो वञे।